मौसम सूरत सां गॾु मां जो प्यारो दोस्त नूर अली मरी दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर। ईंदड़ हफ़्ते सिंध में मौसम कीअं रहंदो, किथे बरसातुनि जा इम्कान आहिनि, हवाऊं कीअं रहंदा ऐं ईंदड़ बरसाती निज़ाम यानी सिस्टम आहे उहो किथे वसंदो ऐं किथां खां दाख़िल थींदो, कहिड़े तारीख़ में ईंदो ऐं बरसाति यानी मौसम सिंध में दुबारा बरसातुनि जी जेको आगाज़ आहे कॾहिं खां थींदो, इन्ही बाबति तव्हां दोस्तनि खे हिकु अहम ऐं ज़बरदस्त मौसम रिपोर्ट ॿुधाईंदासीं। वीडियो शुरू थियण खां पहिरीं असांजे हिन पेज महकमा मौसम लाइव अपडेट नूर अली मरी पेज खे हिकु भेरो ज़रूरु फॉलो करियो ऐं पोस्ट खे शेयर करियो। जी दोस्तों, अगर ॾिसिजे त ईंदड़ हफ़्ते तक़रीबन सॼे सिंध में किथे बि का ख़ासि सिस्टम या का ख़ासि बरसाती एक्टिविटी नज़र न पई अचे। अलबत्ता सिंध बलूचिस्तान जे बॉर्डर वारनि इलाइक़नि में दादू मोर सेवन वाही पांदी शहदत कुझु इलाइक़नि में बलूचिस्तान खां कुझु गजगोट इलाइक़ा दाख़िल थी सघनि था, बरसाति मुमकिन थी सघे थो। ऐं अलबत्ता अगरि ॾिसिजे त उत्तरी सिंध कंदकोट कश्मीर जैकमाबाद घोटकी यानी पंजाब खां बि कुझु ककर मुमकिन आहे त जेका उत्तर सिंध जे इलाइक़े में किथे किथे दाख़िल थी बरसाति वसाए सघनि था ईंदड़ हफ़्ते। ऐं थरपारकर ओभर सिंध रेगिस्तानी इलाइक़नि में बि किथे किथे मुमकिन तौर ककर थियण सां बरसाति मुमकिन थी सघे थो। पर फ़िलहालु ईंदड़ हफ़्ते किथे बि का ख़ासि बरसाति या का ख़ासि सिस्टम अचण जा इम्कान न आहिनि। अलबत्ता सिंध जा ज़मीनदार आबादगार पंहिंजी कमकार बिल्कुलु करे सघनि था ऐं पाणी वाणी ॾेई सघनि था। ऐं किथे बि ईंदड़ हफ़्ते मतिलबु त 13 तारीख़ ताईं किथे बि का सिस्टम नज़र न पई अचे। अलबत्ता अगरि ॾिसिजे त ईंदड़ नओं सिस्टम फ़िलहालु मुताबिक़ असांखे इम्कानी तौरु नज़र अची रहिया आहिनि त 13 जुलाई खां हिकु सिस्टम दाख़िल थियण जा इम्कान आहिनि जेको उत्तर ओलह सिंध खां पंहिंजी शुरूआति कंदो ऐं 14, 15, 16 तारीख़ सॼे सिंध में फैलिजी वेंदो। फ़िलहालु हीअ हिकु असांजी अपडेट आहे, फ़िलहालु में तब्दीली अची सघे थो ऐं कंफर्म असां नथा चई सघूं। अलबत्ता 13 जुलाई खां उत्तर ओलह सिंध सिस्टम हिकु दाख़िल थींदो ऐं 15, 16, 17 तारीख़ ताईं सिंध मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॾेखारे पियो सॼे सिंध में सुठा बरसाति वसंदा। तफ़सील मुताबिक़ अगरि ॾिसिजे त कंदकोट कश्मीर जैकमाबाद घोटकी सखर लारकाना खैरपुर शिकारपुर गंबच शहदत कोच दादू नौशेरा फिरोज नवाबशाह शहदारपुर सांघना शाहपुर चाकर अछरो थर चुंडको मीरपुर मोता माथेलो ओबारो पनवाकल जहरकी खैर यानी गंबच वाही पांदी कंडियारो रतो देरो मीरपुर ख़ासि उमरकोट खिपरू अछरो थर टंडवालिया टंड मोहम्मद जामशोरो मटियारी हाला हैदराबाद टंडो मोहम्मद खाना थरपारकर नगर पारकर मिठी दीपलू बदीन ठट्टा कराची नूरियाबाद यानी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको 14, 15, 16 तारीख़ फ़िलहालु मुताबिक़ कुझु बरसाति जा सुठा इम्कान ॾेखारे पियो। ऐं वधीक असांजी वक़्तनि बवक़्तु तफ़सीली मौसम रिपोर्ट हिन पेज ते दोस्तनि खे ॾिनो वेंदो। वक़्तनि बवक़्तु इंडियन सिस्टम में फ़िलहालु तब्दीली मुमकिन आहे। अवां नओं आहियो त असांजी हिन पेज खे हिकु भेरो ज़रूरु फॉलो करे पोस्ट शेयर कंदा। नूर अली मरी बलोच की ॾे इजाज़त, अल्लाह निगहबान।